सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण बलोचिस्तान में सिंधी ॿोली जे लहजे ते ॻाल्हाईंदासीं। मुहावरा जेके मुहावरा बि चइबो आहे, लहजा बि चइबो आहे, त सिंधी ॿोली जा उते कहिड़ा मुहावरा रहिजा आहिनि, इन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी। ही सॼी ॻाल्हि ॿोल जेका हिसा मुंहिंजी बलोचिस्तान ते रिसर्च जे सिलसिले में आहे। सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं 5000 साल खां बि वधीक आगाट्री सिंधू माथिरी जे तहज़ीब यानी सभ्यता में खुतल आहिनि। मौजूदा सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद सिंधू सभ्यता जे दौर वारी इहा क़दीम ॿोली आहे, जेका क़दीम ज़माने खां हिते रहंदड़ माण्हू ॻाल्हाईंदा हुआ। ॿोलीअ जा माहिर दुनिया जे ॿोलीअ जा माहिर दुनिया अंदरि जेके ॿोलीअ जा माहिर आहिनि, मुहक़िक़ आहिनि, इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त पुराणी यानी प्रोटो सिंधी ॿोली सिंधू सभ्यता जे वारसनि जी ॿोली हुई। प्रोटो सिंधी ॿोलीअ जूं ख़ासियतूं हिंदुस्तान जे ॿियनि ॿोलियुनि में हुजण इन ॻाल्हि जो सबूत आहे त उन्हनि ॿोलियुनि जो असुलु बुण बुनियाद प्रोटो सिंधी हुई, माना आगाट्री सिंधी। सिंध जो ॿोली माहिर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधू सभ्यता खे हिन ख़िते जी असलूकी तहज़ीब क़रार ॾींदे उन जे ज़बान खे बि हितां जी मक़ामी ऐं असलूकी ॿोली सिंधू ज़बान सिंधू लैंग्वेज क़रार ॾिए थो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना मूजिबि सिंधू ज़बान केतिरियुनि ई मक़ामी ॿोलियुनि जे शाख़ुनि में विरहायल हुई। सिंधू ज़बान जूं इहे ॿोलियूं इन्हनि खितनि में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं जिते हू रहाइश पज़ीर हुया। अॼु जो पाकिस्तान क़दीम दौर जे सिंधू सभ्यता जे सरहदी हदबंदियुनि अंदरि वजूद रखे थो। सिंधू सभ्यता जूं सरहदूं फ़क़ति अॼोके पाकिस्तान ते मुश्तमिल न हुयूं, पर उन में अॼोकी इंडिया जो वॾो हिसो बि शामिल हुयो। इन चवण में को वाधाउ न थींदो त अॼु जो पाकिस्तान असुल में सिंधू माथिरीअ जे वारसनि जो मुल्क आहे ऐं सिंध जे सरहदुनि ते जोड़ियल आहे। जीअं त बलोचिस्तान क़दीम दौर खां सिंध जो हिसो रहियो आहे, इन करे बलोचिस्तान में सिंधी ॿोली हज़ारें सालनि खां इस्तेमाल हेठि रहंदी आई आहे ऐं उतां जे रहवासियुनि जी मादिरी ज़बान रही आहे। मौजूदा बलोचिस्तान सिंध जे सरज़मीन ते क़ाइमु थियल सूबो आहे, जंहिं बाबति ख़ुदि बलोचिस्तान जा सियासतदान, तारीख़दान ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट बि मुतफ़िक़ आहिनि। इन सिलसिले में कलात रियासत जो अॻूणो हुक्मरान खान आज़म मीर अहमद यार ख़ान पंहिंजी आत्मकथा में इन ॻाल्हि जो एतिराफ़ करे थो। हू एतिराफ़ थो करे त हक़ीक़त में बलोच क़बीला बलोचिस्तान जा असलूकार रहाकू न आहिनि। हिन खिते में उहे 4हीं सदी ईस्वीअ में अचणु शुरू थिया। मीर अहमद यार ख़ान बलोचिस्तान खे 2 ॿोलियुनि वारो सूबो तस्लीम करे थो। सदस मूजिब बलोचिस्तान में 2 ॿोलियाई माना 2 ज़बानी क़बीला जाम रहनि था। हिन जे राय मूजिबि हिन सूबे में हिन वक़्तु जुमिले 6 ॿोलियूं ॻाल्हायूं ऐं सम्झी वेंदियूं आहिनि। बलोचिस्तान में वक़्तु गुज़रण सां सिंधी ॿोलीअ में उते मौजूदु ॿियनि ॿोलियुनि जे असर हेठि तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। हिन वक़्तु बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंधी ॿोलीअ जा कई मुहावरा या लहजा मौजूदु आहिनि। डॉक्टर अब्दुल जब्बार जूणी जे पंहिंजे किताब ॿोलीअ जी माहियत में बलोचिस्तान में सिंधी ॿोली जे मुहावरनि बाबति लिखियो आहे त बलोचिस्तान में सिंधी जा मुख्य मुहावरा ही आहिनि। हू ॿुधाए थो त हिकिड़ो फ़िराकी, खेतरानी, जदगाली, ग्वादरी, और माड़ी ऐं लासी। जॾहिं त पंजाब जे सरहद सां माछको हिकु आम मुहावरो आहे। कच्छ में कच्छी, गुजरात में मेमणी ऐं काठियावाड़ी मुहावरा आहिनि, जेकी हाणे सिंध में ख़ासि तौर कराची ऐं
हैदराबाद जा केतिरा ई रहाकू ॻाल्हाइनि था। जॾहिं त मौजूदा सिंध जे एराज़ी अंदरि सिंधी ॿोलीअ जा 3 अहम मुहावरा मौजूदु आहिनि, जिन में उतराधी, विचोलो, लाड़ी ऐं थरी शामिल आहिनि। पर पाण हिते बलोचिस्तान में मौजूदु सिंधी ॿोलीअ जे मुहावरनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उते हिकु वॾो मुहावरो आहे लासी, सिंधी ॿोलीअ जो लासी मुहावरो या लहजो। डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजी किताब ॿेलाइनि जा ॿोल में लिखे थो त ॿेले जी ॿोली पंहिंजे जाग्राफियाई बीहक मूजिबि मुख़्तलिफ़ ज़बानुनि जी मेज़बान थी रही आहे। इन जे करे मंझसि लुग़वी जाज़िबत जजी आहे। लस ॿेले जो लासी मुहावरो पंहिंजे ॾखण वारे लाड़ी मुहावरे सां कंहिं हद ताईं रब्त में आहे, पर त हिन में अक्सर रवाजी हरकात खे वधायो वञे थो, न त खे नाते करे कमु आणिजे थो। जीअं कबीर शाह थो चवे, का कल पियम कान वञण जी नाते हो त आउं होशियारी हुई। कबीर शाह सिंध जो शाइर हो ऐं हितां कही ॿेले जे शाइर शेख इब्राहिम सां मार्को यानी मुक़ाबिलो करणु वियो। लासी मुहावरे में बि असरगाई मौजूदु आहे। तंहिं बदिरां तोजो बाज बदिरां तुंहिंजे बदिरां तोजो चवनि, बाज बदिरां बाज चवनि, किन लफ़्ज़नि में ज़ाइद नून जो आवाज़ कढनि था। साझर बदिरां सांझर चवनि ऐं सतर खे संतर चवनि था। वाव किन लफ़्ज़नि में ॿिए सां बदिलजी उते वञे थो। ईअं वेठो बदिरां चवनि था ॿेठो, वेठो खे ॿेठो चवंदा आहिनि। ये बि अक्सर जीम में बदिलजी थी वञे, जीअं याद बदिरां जाद चवनि, तोखे ॻाल्हि फलाणी जाद आहे। लाड़ में ज़ाद बि चवनि, यतीम खे जतीब चवनि, इहो बि लाड़ी मुहावरे में आहे। अक्सर ज़े बि जीम में बदिलजी थी, मिसलन ज़ात खे जात चवनि, ख़ुदशाह लतीफ़ ज़ात खे जात बि पुछ, वेंदे ॾांहुं पिरियुनि जुती जात न पायां। लासी मुहावरे जूं के नहवी खूबियूं बलोचिस्तान जे सिंधी मुहावरनि सां मिलनि थियूं, जिन में खेतरानी, फिराकी ऐं जदगाली अचनि वञनि था। ॿियो बलोचिस्तान में आहे फिराकी मुहावरो। सिंधी ॿोलीअ जो फिराकी मुहावरो सिबीअ सां वास्तो रखे थो। हिन खे वतनी ऐं मुल्की बि सॾनि था, माना मुल्की मुहावरो, वतनी मुहावरो। हिन जी एराज़ी बाबति डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादुम बिरोई लिखे थो त सिबी सिंध जे सरहदी शहर जैकबाद खां अटकल 100 मील उत्तर ओलह में आहे। अॻूणी डिवीज़न जे हिसाब सां हिन में सिबी, कच्छी, नसीराबाद, कोयलो ऐं देरा बुगटी जा ज़िला शामिल हुया। हितां जा 90% माण्हू सिंधी मादरी ज़बान तौरु ॻाल्हाईंदा आहिनि। सिबीअ जे हिन मुहावरे ते नाले पवण जो सबबु ॼाणाईंदे डॉक्टर दाद मोहम्मद लिखे थो त हीउ लफ़्ज़ फ़िराग माना वसी मां वरितलु आहे ऐं वसी इलाइक़े में राइज आहे। वक़्तु गुज़रण सां सिराइकी, बिरोहिकी ऐं पठाणकी जा लफ़्ज़ी असर हेठि फिराकी सजण में आहे। बक़ौल डॉक्टर दाद मोहम्मद जे ही मुहावरो सिबीअ जे चौधारी, ॾाढर, तिली, कड़क, माल, साफ़ी ऐं मज़री में बि जेको आहे मौजूदु आहे। इन सां गॾु झलमंगसी, रुझान जमालीअ में मंगसी, जमाली, खाकवाणी ऐं रेसाणी कबीला सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, ॼाणंदा आहिनि ऐं रोज़ानू जे कारोबार जी आम ज़बान बि उते सिंधी जो फिराकी लहजो आहे। फिजक ॻोठ जा पठाण पछतो सां गॾु सिंधी बि ॻाल्हाईंदा आहिनि। सिबी इलाइक़े में सुई ॻोठ खां वठी लसॿेले ताईं 100 मील वेकिरी ऐं 500 मील डिघी एराज़ीअ में असलूकियूं सिंधी ज़ातियूं सदियुनि खां वठी आबाद आहिनि, जिन में अबड़ा, बोहड़, ॿपर, ॿुरड़ा, अवाण, बलाल, पहार, पंवर, भुंगर, तुनिया, चनड़, चवाण, चाचड़, दुपाली, डंगुर, रिंड, रेटी, समाजी, सियाल, सूमरा, सियांच, सेलाची, शेख, कुंभर, कोराई, कोरी, कोलाची, खोखर, गोपांग, मलक, माछी, मोची, अड़हा, नाइच ऐं नावड़ा ऐं ॿियूं हिंदू बिरादरी जूं ज़ातियूं अची वञनि थियूं।
हिननि ज़ातियुनि जी मादरी ॿोली सभिनी सिंधी आहे। हिते जे रहंदड़ बुगटी, मरी ऐं रिंद क़बीलनि बि सानवी ॿोली तौरु सिंधी ॿोलीअ खे अपनायो आहे। कच्छी, गंदावा जी घणो करे सभिनी ज़ातियुनि जी मादरी ॿोली सिंधी आहे। कच्छी ज़िले जे झटपट तालुके जे ॻोठ फतेहपुर में सिंधी ॿोलीअ जा ॿ मशहूरु सूफ़ी शाइर सैयद रखियल शाह ऐं संदसि फर्ज़ंद सैयद चीज़ल शाह थी गुज़रिया आहिनि, जिन जी आख़िरी आरामगाह बि उते ई आहे। कच्छी ज़िले में रहंदड़ सॼी आबादीअ जी मादरी ॿोली सिंधी आहे, पर बलोची ऐं सराइकी बि ॻाल्हाइनि था। वञण वारे दौर में नसीराबाद सब डिवीज़न, उस्ताद मोहम्मद तालको ऐं पासे वारा इलाइक़ा जेकबाद ज़िले सां शामिल कया विया हुआ। वञुनि जे टुटण खां पोइ इहे हिसा वापसि कच्छी ज़िले सां शामिल कया विया। उते सिंधी स्कूल पिणु खोलिया विया हुआ ऐं ॿारनि जी तइलीम संदनि मादरी ज़बान यानी सिंधी ज़बान ज़रिए ॾियण जो बंदोबस्तु पिणु कयो वियो हो। ॿोलीअ जो माहिर डॉक्टर ग़ुलाम अली आलाना जी राय आहे त सिबी, कच्छी ज़िलनि ऐं कलात, झालावान जे एराज़ियुनि में सिंधी ज़बान जे मुताले लाइ ज़रूरी आहे त उस्ताद मोहम्मद, रूंझाण, गुंदाखो, हुदेरो, मंगसिन जे ॻोठनि भागनाड़ी, फतेहपुर, देरा, बुगटी, सिबी, ॾाढर, मस्तोंग, कलात ऐं झालावान जे खितनि जो मुतालो कजे। ॿियो बलोचिस्तान में सिंधी ॿोलीअ जो वॾो लहजो आहे खेतरानी। बलोचिस्तान में सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो खेतरानी जेको आहे, ही मुहावरो बलोचिस्तान में लोरालाई जी एराज़ी बारखान में ॻाल्हायो वञे थो। हिन जूं पाड़ेसरी ज़बानूं बलोची ऐं सराइकी आहिनि। खेतरानीअ ते बकौल डॉक्टर दाद मोहम्मद जे त पश्तो ज़बान जो असरु नुमायां आहे। हिन मुहावरे जी निस्बत खटियाण क़बीले सां चई वञे थी। ही समाट ज़ात आहे। खटियाण बिगड़ी खेतरान थिया ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच मूजिबि बारखान जा खेतरान असल में सिंधी खटियाण आहिनि। ॿियो बलूचिस्तान में जदगाली मुहावरो, सिंधी ॿोलीअ जदगाली मुहावरो। बलूचिस्तान में जदगाल मुख़्तलिफ़ बिरादरियूं सदियुनि खां रहंदड़ आहिनि। जदगाल नस्ली तौरु सिंधी आहिनि ऐं संदन ॿोली जदगाली सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। जदगाली बिरादरी सिंध ऐं पाकिस्तानी बलूचिस्तान समेत ईरानी बलूचिस्तान ऐं ओमान में बि रहंदड़ आहिनि। हीअ असल में सिंधी बिरादरी जत आहिनि, पर बलूचिस्तान में खेनि जदगाल जो नालो ॾिनो वियो, जंहिंजो मतिलबु आहे जत ऐं ॻाल्हि ॻाल्हाईंदड़, यानी जतकी ॻाल्हाईंदड़ माण्हू। बलोचन जदगाली लफ़्ज़ असुल में मकरान जे असुल रहवासी सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं संदन ॿोलीअ लाइ इस्तेमालु कयो। जदगाल बलूचिस्तान जे ग्वादर, मकरान, बीला ऐं पंजगोर समेत ॿियनि इलाइक़नि में रहाइश रखंदड़ आहिनि। बलूचिस्तान में जदगाल लफ़्ज़ असुलूकन सिंधियुनि ऐं बलोचनि विच में फ़र्क़ खे समुझण लाइ बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। 1998 जी आदमशुमारी मूजिबि पाकिस्तान में 1 लख माण्हू सिंधी ॿोलीअ जो जदगाली लहजो ॻाल्हाईंदड़ हुया। कुझु ॿोली माहिरनि मूजिबि लसॿेले जी सिंधी बिरादरी लासियुनि जे लहजे जो तालुक़ बि जदगाली लहजे सां आहे, यानी सिंधी ॿोली जा ॿई लहजा लासी ऐं जदगाली जेके आहिनि हिक ॿिए जे वेझो आहे। ॿियो जेको आहे कोहिस्तानी लहजो आहे सिंधी ॿोलीअ जो बलूचिस्तान। सिंधी ॿोलीअ जो कोहिस्तानी लहजो मौजूदह बलूचिस्तान जे ज़िले खुज़दार में मिले थो। ही मुहावरो सिंध जे ज़िले दादू, ॼामशोर ऐं कराचीअ जे ओलह वारे हिसे में बलूचिस्तान जे सरहदुनि अंदरि ॻाल्हायो वञे थो। हिन इलाइक़े में सिंधी ॿोलीअ ते ब्राहवी ऐं बलोची ॿोलियुनि जो असरु आहे। दाद मोहम्मद खादम बिरोही पंहिंजे किताब सिबीअ जी ॿोलीअ में लिखे थो त हिन इलाइक़े जा माण्हू सिंधी ॿोली सम्झी त सघनि था, पर ॻाल्हाए कोन था सघनि, जॾहिं त सराइकी ज़बान चङी तरह ॻाल्हाए वञनि था। हिन इलाइक़े में बलोच, बिरोही ऐं समाट बिरादरियुनि खे अलावा हिंदू मज़हब जा सिंधी काफ़ी तइदाद में मौजूदु आहिनि, जेकी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। सिंधी ॿोलीअ जे हिन मुहावरे ते कोहिस्तानी नालो बि पहाड़ी इलाइक़े जे निस्बत सां पियल आहे। सिंधी ॿोली असल में पाकिस्तान जी इहा अकेली असलूकी ज़बान आहे जेका लॻभॻि सॼे मुल्क जे सरहदुनि अंदरि ॻाल्हाई ऐं सम्झी वञे थी। रहीमदाद मोलाई शिदाई लिखे थो त पाकिस्तान में सिंधी ज़बान जो दाइरो कश्मीर खां केच ताईं ऐं थर खां वठी मकरान ताईं वसी आहे। बूलान खां वठी सिबीअ ताईं सिंधी उतां जे राब्ते जी ज़बान आहे ऐं उतां जा
बरोच बिरोही पठान ऐं ॼामोट पाण वीचारा ॻाल्हाइनि था, हिक ॿिए सां मिलनि था ऐं ॻाल्हाइनि था, त हू सिंधी ॿोलीअ में कचहरी कनि था। लसॿेलो त वरी गॾाणी खां वठी कुंड मलीर ताईं समूरो सिंध आहे, जंहिंमें गॾाणी, सोनमियाणी, विंदर ऐं कुंड मलीर जे ख़ूबसूरत बंदरगाह आहिनि। उतां जा चङा मुड़ुस ॼाम ऐं भूताणी आहिनि। हीउ इलाइक़ो हुजे या सिबी जो इलाइक़ो हुजे या सोबतपुर या डेरा मुराद जमाल हुजे, इहे सभु सिंधी ॿोलीअ जा इलाइक़ा आहिनि। अॼु बि ग्वादर में 200 खां वधीक सिंधी ख्वाजनि जा ख़ानदान रहनि था ऐं सिंधी ॻाल्हाइनि था। इन खां अलावा छुटा, बुरड़ा, माछी, शेख, भुंगर, सूमरा, ओस्ता, भुट्टा, अबड़ा, काके पोटरा, चिलगरी, रूंझा, खेतरान, खुजक, इहे सभु सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरियूं आहिनि। लूणी कबीलनि जी त मादरी ज़बान सिंधी आहे। बारखान जा खेतरान बकौल डॉक्टर जे सिंधी खचाना आहिनि। पाण पहिरियां ॿिया ॻाल्हि कई आहे। बलोचिस्तान में सिंधी ॿोलीअ जे वॾनि मुहावरनि समेत कुझु नंढा लहजा या मक़ामी लहजा बि मौजूदु आहिनि। ख़ासि करे कुझु इलाइक़नि में सिंधी ॿोलीअ जो ग्वादरी ऐं ओरमाड़ी जेको लहजो बि आहे मौजूदु आहे, जिन खे सिंधी ॿोलीअ जा मक़ामी लहजा चयो वञे थो। ग्वादर ऐं ओरमाड़ा में सिंधियुनि जी वॾी आबादी पंहिंजा लहजा ॻाल्हाए थी, जेकी जदगाली ऐं ॿियनि सिंधी लहजनि खां थोरो फ़र्क़ु रखनि था। सिपी ऐं गंदावा कच्छी जे इलाइक़नि में सिंधी ॿोलीअ जो वाइपो बि अहमियत लहे थो। हिननि हंधनि ते सिंध जो सियासी ऐं समाजी असरु अॻाटे दौर खां मौजूदु आहे। हीअ इलाइक़ा 450 ईस्वी खां 642 ईस्वी में राय घराणे जी हुकूमत जो हिसो हुआ। चच घराणे जी हुकूमत बि मकरान खां वठी करमन ते फैलियल हुई। उन में बि हीअ इलाइक़ा अची वञनि था। मोहम्मद बिन कासिम जे सिंध ते कब्ज़े ताईं हीअ इलाइक़ा सिंध जे सरहदनि में शामिल हुया। समन जी हुकूमत में सिबी वारो खितो सिंध में शामिल हुयो। मीर चाकर खान ऐं मीर गुहराम खान ॼाम निदे खां कच्छ जो इलाइक़ो वापसि वरितो हो। मियां यार मोहम्मद कलोड़े भी इलाइक़ा पंहिंजे हुकूमत में शामिल कया। मियां नूर मोहम्मद कलोड़े जी हुकूमत में हिननि इलाइक़नि ते फैलियल हुई। मियां नूर मोहम्मद कलोड़े कच्छीअ वारो इलाइक़ो पंहिंजे मरण वक़्तु वसियत में पंहिंजे पुट मियां मुरादयार खान कलोड़े खे ॾिनो। टालपुरनि जे वक़्त में सिबी ऐं कच्छी वारा इलाइक़ा खैरपुर वारनि टालपुरनि जे हुकूमत में शामिल हुया। मतिलबु सिबी ऐं कच्छी क़दीम वक़्त खां सिंध जो हिसो बि रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे त हिते सिंधी ॿोली वधी वेझी ऐं मादरी ज़बान तौरु ॻाल्हाई वञे थी। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।